जी नाज़रीन, असीं हिन वक़्तु ॻोठ बहादुरपुर में मौजूदु आहियूं, जिते ही स्कूल आहे, ज़बून हाल स्कूल आहे। हिन स्कूल में बोर्ड खां पोइ या बोर्ड खां अवल को बि उस्ताद हिते पहुची न सघियो आहे। हिन स्कूल में न दर आहिनि, न दरियूं आहिनि, न फर्नीचर आहे, न उस्ताद आहिनि। हिते घटि में घटि ॿार जेके दाख़िल आहिनि उहे 200 जे क़रीब दाख़िल आहिनि। हिते बहादुरपुर में 4 ॻोठ आहिनि, चइनी ॻोठनि जा ॿार हिते में हिन मिडिल स्कूल में दाख़िल आहिनि, उहे पढ़नि था। पर हिते उस्ताद आहे ई कोन। रजिस्ट्रेशन जेका बि थियल आहे उन तहत उस्ताद बि नथा अचनि, उस्ताद न आहिनि त ॿार नथा अचनि। ऐं हिन वक़्तु स्कूल जो जेको असां हालति ॾिठोसीं, कंडीशन ॾिठीसीं, स्कूल ज़ुबून हाल थी वियो आहे। दरियूं न आहिनि। सफ़ाई जी त बाद जी ॻाल्हि आहे, पर दरियूं हुजणु लाज़िमी आहिनि। दरियूं हूंदियूं त सफ़ाई बि थींदी। वधीक हिते ॻोठ जो मुअज़िज़ शख़्सियत सोशल वर्कर ईसा ख़ान चांडियो बीठो आहे, उहो पंहिंजो हाल अहिवाल तव्हांखे ॾींदो त उनजो छा चवणु। दादा चवणु इहो आहे त जेका बोर्ड आई 23 वारी, उन खां अॻु में स्कूल जेको फंक्शनल हो, हलंदो हो। ऐं हिते शागिर्द बि जेको माशाअल्लाह सुठे तइदाद में हुया। हिते असांखे उस्ताद बि मिलियल आहिनि, जेको साईं गुलाम कादिर आहे हेडमास्टर, उहो ॿियो साईं दोस्त आहे असांजो कैरपुर जो आहे, ॿियो बि नओं उस्ताद मिलियो आहे। टे उस्ताद साईं मिलियल आहिनि। हालांकि स्कूल जी हालति इहा आहे त खंडर पियो थो पेश करे। ॾिसो था दरियूं कोन्हनि के, सफ़ाई जो इहो आहे। फर्नीचर जेको सभु बोर्ड में ख़तमु थी वियो। दर बोर्ड में जेके क्लास माना भॼी आहे सभु। ऐं फर्नीचर जेको तबाह थी वियो। हिन में रंग रोगन सफ़ाई ऐं तव्हां ॾिसो था पासनि को ख़तमु लॻो पियो आहे। ऐं साइडनि खां जेको हिनजी मरमत लाइ जेको असां हिनखे चऊं था MNA MPA साहिब खे, उन्हनि खे यकी चवंदा आयासीं, बहरहाल कुझु कोन्ह थियो। ऐं तालीम जो हाल इहा 4 असां ॻोठियूं जेके तालीम जा शागिर्द हिते पढ़ंदा आहिनि, हिते का बि सहूलियत कोन्हे को स्कूल में, जेकर तबाह हाल लॻो पियो आहे, खंडु पियो थो पेश करे। ऐं असां इहा गुज़ारिश कयूं था DO खे बि, SDO खे बि, त महिरबानी करे असांखे फर्नीचर कम से कम ॾियनि। उस्ताद या शागिर्द जी वेहनि छा थिए, सफ़ाई त असां कराए था छॾियूं, असां पाणी कराईंदासीं। दरियूं कोन्हनि के, न कुर्सी वेहण लाइ कोन्हे का। हींअर 2 उस्ताद आहिनि, अॻु में बोर्ड खां अॻु में बि हुया, हाणे बि 2 आहिनि उहे। पर उहो ईंदो आहे साईं गुलाम कादिर आहे, जेको दादू खुदो अचे। हाणे दादू वारो जेको ईंदो हिते त हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो थो अचे। ऐं स्कूल जी हालति आहे त फर्नीचर कोन्हे को, कुर्सी वेहण लाइ कान्हे का। अॻु में बि हिन कुर्सियूं जा फर्नीचर टेबल असां हुनखे मुहैया कयूं, ॻोठ वारनि गॾिजी जेको साईं SDO साहिब खे असां चवंदा रहियासीं कि फर्नीचर ॾियां थो। आख़िरकार साईं रिटायर थी वियो, पर कुर्सी या असांखे का मेज़ बेंच या का डेस्क न मिली। महिरबानी करे असांखे पहिरियां कुर्सियूं ऐं जेको कम से कम फर्नीचर ॾिए त ॿार जेके वेहनि। ऐं उस्तादनि खे जेको हुननि खे चवे त हुननि ते थोरो ज़ोरबार कर अचनि, जीअं रोज़ु हाज़िरी भराइनि अची। उहो ईंदा शागिर्द बि जेके आहिनि उहे एडमिशन नई थींदी। ऐं जेको पुराणो GR वग़ैरह में चढ़ियल उहे बि ॿार लाहींदा। बहरहाल हिन वरी आहे त सहूलियत का कान्हे का। असांखे फर्नीचर जी सख़्तु ज़रूरत आहे। दरियुनि जी दरियूं अची वेंदियूं, लॻी वेंदियूं, फर्नीचर मिलंदो त ॿार बि ईंदा। ऐं उस्तादनि खे पाबंद कयो वञे त उहे अचनि, डेली जे बेसिस ते अचनि। पोइ असांखे कुर्सियूं न आहे त बेंचूं कुझु वेहण लाइ खट ई खणी ॾींदासीं, पर उस्ताद कोन था अचनि। अॼु तक़रीबन बोर्ड खां पोइ हिकिड़ो दफ़ो साईं असांखे मिलियो आहे, जेको इहो चई त मां बि आयो हाणे। दादू जो हिकिड़ो उस्ताद ईंदो, उहो केॾीमहिल पहुचंदो, छा कंदो अची। असांखे महिरबानी कणी आहे त वेझे उस्ताद ॼण फर्नीचर असांखे मुहैया कयो वञे, त जीअं असां ॻोठ वारनि जे जेके ॿार आहिनि उहे कीअं सुठी तालीम हासिलु करे सघनि। ऐं हितां 3 किलोमीटर गोज़ो परिया, इहे ॿार ग़रीब आहिनि, पंधु किथे वेंदा, रोज़ु पंधु अचनि वञनि। इहे ॻोठ जो स्कूल आहे, असांजी महिरबानी कयो असांखे असांखे मरमत तकड़ी कराए ॾिनी, फर्नीचर ॾिनो वञे, त जीअं उस्ताद शागिर्द वेही सुकून सां पढ़ाए सघनि ऐं असांजे ॻोठनि जो भलो थिए। 4 ॻोठ असांजा आहिनि, हेॾी असांजी आबादी आहे, जेका 10,000 माण्हू रहनि था हिते। इनजो औलाद केतिरो हूंदो, केतिरा ॿार आहिनि, इहे सभु तबाह थी वेंदा। तालीम खां बग़ैर इंसानु कुझु बि कोन्हे को। असांखे ॻोठनि खे तबाही खां बचायो, जय बहादुरपुर खे तबाही खां बचायो, असांजी महिरबानी कयो। ऐं ॿार जेको पंधु वीचारा 3 किलोमीटर कीअं वेंदा, ग़रीब मासूम ॿार कीअं पहुचंदा गोज़े वञी। असां ते महिरबानी कयो, ख़ासि महिरबानी असांजे करे फर्नीचर असांखे ॾियो। असांजो मुतालबो इहो आहे, हिन स्कूल में फर्नीचर जी खोट आहे, मरामत जी ज़रूरत आहे, उस्तादनि जी ज़रूरत आहे। न उस्ताद, न को मरामत, न फर्नीचर, का शइ हिते कोन्हे। बोर्ड खां वठी इहो ॾिसो था स्कूल खंडर लॻो पियो आहे। न दर, न दरवाज़ा, न दरियूं, का शइ बि न। उस्ताद अचण लाइ तयारु न आहिनि। ॿार असांजा पढ़नि त किथे पढ़नि, काॾे वञनि। या त वरी सफ़ा ड्राहे पट कयोसि, जान त छुटी पए। आसरो ई न हूंदो त पोइ वरी गोज़े पढ़ंदा, ॿिए पासे पोइ जेके पढ़ाए सघिया पढ़ंदा, न त वरी पोइ ईअं ई सही। इहा महिरबानी असां ते कयो।